उलमा से पूछ ले। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व अम्म नवालुहु व आज़म शानुहु व अतम्म बुरहानुहु जी हम्दो सना ऐं हुदूर नबी अकरम नूर मुजस्सम शफ़ी मुअज़्ज़म सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस मथा सलातो सलाम जा नज़राना अर्ज़ करण खां बाद बारगाह इलाही अज़्ज़ व जल में दिली दुआ है तो अल्लाह तबारक व तआला मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ ऐं साद अता फ़रमाए। वो ॿुधी करे असां सभिनी खे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ो दोस्तो, अल्लाह तबारक व तआला खां इहा बि दुआ आहे त असांखे सही माना में क़ुरान ऐं सुन्नत जो फ़हम अता फ़रमाए ऐं समझी करे उनजी इबलाग ऐं तबलीग जी तौफ़ीक़ ऐं साथ अता फ़रमाए। मां इंशाअल्लाह अज़ीज़ दोस्ती जे हवाले सां गुफ़्तगू कंदुमि त इस्लाम जे अंदरि दोस्ती जो मियार ऐं बुनियाद ऐं उनजो तरीक़ेकार छा आहे, इन हवाले सां गुफ़्तगू कंदासीं। अज़ीज़ो दोस्तो, हर इंसान पंहिंजी दुनियावी ज़िंदगी में कंहिंसां न कंहिंसां दोस्ती वारो राबितो क़ाइमु रखंदो आहे। इन दोस्ती के इख्तियार करण जे लाइ एक इंसान के बिलख़ुसूस मुसलमान इंसान के केतिरो हसास हुजणु घुरिजे, केतिरो मुहतात हुजणु घुरिजे ऐं दोस्त जे इंतिखाब जे वक़्तु क़ुरान ऐं सुन्नत जी तालीमात जे पेश नज़र उनखे केतिरी एहतियात करणु घुरिजे। इन हवाले सां क़ुरान ऐं सुन्नत जी तालीमात असांजे अॻियों साम्हूं आहे। सरे फ़हिरिस्त इन मौज़ू जे हवाले सां त दीन इस्लाम जे अंदरि दोस्ती जो जेको मियार आहे, बुनियाद आहे, इन जे हवाले सां मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान हदीस पाक बयान थो करियां। हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का इहा हदीस पाक नक़ल थियल आहे, रिवायत थियल आहे ऐं जामिउ तिरमिज़ी शरीफ़ में भी इहा हदीस पाक मौजूद आहे। सुनन अबी दाऊद शरीफ में भी यह हदीस पाक मौजूद है। मुस्नद अहमद बिन हम्बल में भी यह हदीस पाक मौजूद है। अल मुस्तदरक अला सहीहैन में भी यह हदीस पाक मौजूद है। इमाम बहकी जी शुअबुल ईमान में भी यह हदीस पाक मौजूद है। एक लफ्ज़ इख्तिलाफ से हदीस पाक अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम अर्रजुलु अला दीन खलीलिही फलयंजुर अहदुकुम मन युखालिल। इन हदीस पाक ये मालूमात जामिउ तिरमिज़ी शरीफ में सुनन अबी दाऊद शरीफ जा पढ़िया ऐं किन अहादीस में अर्रजुलु जी जगह ते अल मरउ माना बिनी जी मर्द ऐं उमूमी माना इंसान। हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमाइता त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो अर्रजुलु अला दीन खलीलिही, इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। यानी दीन मां मुराद मिल्लत आहे, मज़हब आहे, सीरत आहे, अखलाक आहे। छो जो इंसान जंहिं दोस्तनि जी सोहबत इख्तियार कंदो आहे त
त पोइ उन जो असरु इहो थींदो रहंदो आहे जो इंसान दोस्तनि जे तरीक़े खे इख़्तियार करे वठंदो आहे, उन जी सीरत खे इख़्तियार करे वठंदो आहे, उन्हनि जा जेके आदतूं आहिनि उहे बि अपनाए वठंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं इन्ही दोस्ती वारे सोहबत जे करे इंसान पंहिंजे दोस्त जे मज़हब खे बि इख़्तियार करे वठंदो आहे। इन जे करे सूफ़िया इकराम फरमायो त सुठनि सां जेको आहे न दोस्ती रखंदा करियो, सुठनि जी सोहबत इख़्तियार कंदा करियो त तव्हां बि सुठा थी वेंदव। इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि ताला अलैह जन फरमायो इन्ही मौज़ू जे हवाले सां, छो जो इमाम ग़ज़ाली जेको इहो फरमान बयानु कयो आहे तसव्वुफ़ जे पेशे नज़र ऐं दीन इस्लाम जो हिकु निचोड़ बयानु कयो आहे ॿिनि अल्फाज़नि में, त इमाम ग़ज़ाली सूफ़िया जी तालीम खे साम्हूं रखंदे इन ॻाल्हि खे बयानु फरमायो ला तुसाहिब इल्ला मुतीअन वला तुखालिल इल्ला तक़ियन। सुभान अल्लाह, ये सूफिया जी तालीम आहे। उहे फरमाइनि था त तव्हां कंहिंजी बि सोहबत इख़्तियार न करियो सिवाय उन शख़्स जे जेको अल्लाह ऐं उन जे रसूल जो फर्माबरदार आहे, यानी जेको अल्लाह तबारक व ताला जो फर्माबरदार आहे, रसूलुल्लाह जो फर्माबरदार आहे, तव्हां उन जी सोहबत खे, उन जी संगत खे, उन जी गॾिजाणी खे इख़्तियार करियो, पसंदि कयो, अहिड़े शख़्स सां हर वक़्तु गॾु रहंदा कयो, सोहबत इख़्तियार कंदा कयो जेको अल्लाह ऐं उन जे रसूल जो मुती आहे, फर्माबरदार आहे। वला तुखालिल इल्ला तक़ियन, ऐं मुत्तकी शख़्स खां अलावा कंहिंखे पंहिंजो दोस्त न बणायो। अल्लाहु अकबर। त ही दीन इस्लाम जी हक़ीक़ी तालीमात आहे। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ने फरमायो अल रजुलु अला दीन खलीलिही, इंसान पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। फलयंजुर अहदुकुम मन युखालिल, तव्हां हर हिकु खे गौर ऐं फ़िक्र करणु घुरिजे, सोचणु घुरिजे, तफ़क्कुर करणु घुरिजे त हू कंहिंखे पंहिंजो दोस्त थो बणाए, ख़लील थो बणाए। मन युखालिल, ख़लील आले इल्म खे ख़बर आहे, खुल्लत यानी उहो दोस्त जंहिंसां दिली महबत हुजे, गहरी महबत हुजे, त उन दोस्त ऐं उन दोस्ती जे मियार खे मां बयानु करे रहियो आहियां। हिकु हूंदी आहे सिर्फ़ु मामलाती, माना कंहिंसां लेन देन जो मामलात आहे, इहो तालुक़ आहे, इनखे हक़ीक़ी महबत न। हक़ीक़ी महबत जेकी महबत दिलि में जॻह करे वञे, उन महबत जो हिते मां बयानु करे रहियो आहियां, उन जो मियार। त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो हर हिकु खे गौर फ़िक्र करणु घुरिजे त हू कंहिंखे पंहिंजो दोस्त, पंहिंजो ख़लील बणाए रहियो आहे। त जंहिंसां दोस्ती करण जो इरादो त ॾिसे त सही उहो अल्लाह ताला जो फर्माबरदार आहे या न, रसूलुल्लाह जो मुती फर्माबरदार आहे या न। ईअं त न आहे अल्लाह ऐं जे रसूल जो बाग़ी आहे। छो इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो त इंसान जे अंदरि जेको आहे न अख़ज़ जी सलाहियत, ख़ासियत हूंदी आहे, क़बूल करण जी, इख़्तियार करण जी हिकु आदत हूंदी आहे। इंसान में सोहबत जो घणो असरु थींदो आहे। त इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो मुजालसतुल हरीनी व मुखालततुहु तुहर्रिकुल हिर्स, जॾहिं इंसान की हरीस जी मजलिस में उथंदो वेंदो आहे, उन जी सोहबत इख़्तियार कंदो आहे, त इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाहि ताला अलैहि फरमायो त हरीस यानी हिर्स, जंहिंखे माल जो हिर्स हूंदो आहे, दुनिया जो हिर्स हूंदो आहे, उन जी सोहबत सां इंसान खे हिर्स में इज़ाफ़ो थींदो आहे।
व मुजालसतुल ज़ाहिदी व मुखालततुहु तुज़ाहिदु फ़िद दुनिया। ऐं ज़ाहिद जी सोहबत सां, उन जी गॾिजाणी इख़्तियार करण सां, उन जी मजलिस ऐं महफ़िल संगत दोस्ती इख़्तियार करण सां इंसान खे दुनिया में ज़ुहद नसीब थींदो आहे, इबादत तक़वा परहेज़गारी नसीब थींदी आहे। ऐं क़ुरान पाक में बि आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाहा व कूनू मअस-सादिक़ीन। ए ईमान वारो, अल्लाह खां डिॼो ऐं सादिक़ीन सां गॾु थी वञो, सचनि सां, जेके सादिक़ आहिनि उन्हनि जी सोहबत इख़्तियार करियो, उन्हनि सां दोस्ती खे इख़्तियार करियो, पसंदि करियो। ऐं हीअ बि यादि रखो, हिकु हूंदो आहे सोहबत, हिकु हूंदी आहे तबलीग, इन में फ़र्क़ु आहे। सोहबत जो मक़सदु छा हूंदो आहे? कंहिंजे तरीक़े खे, चाहे उहो सुठो आहे या ग़लति आहे, उनखे पसंदि करे उन या ख़्वाहिश रखणु, या मां उन जी सोहबत में वञा या उहो मूं वटि अचे। त पोइ जेकॾहिं गंदी सोहबत आहे, इन खां मना कयो वियो आहे। सुठी सोहबत आहे त इनखे इख़्तियार करण जो हुकुम आहे। ऐं तबलीग इन खां जुदा मामिलो आहे। उहा सोहबत में न त कोई आले इल्म आहे, कोई दीनदार आहे, कोई दीन जो मुफ्ती आहे, अल्लाह जो वली आहे, उन वटि कोई फासिक फाजिर शराबी ज़ादी कोई आयो। हाणे तबलीग जो छा मक़सदु हूंदो आहे? त उन जी सोहबत खे पसंदि न करणु, बल्कि उन जी ख़्वाहिश हूंदी आहे त इहो बुरो अमलनि वारो मुंहिंजी सोहबत में अचे, त जीअं मां इनखे दीन जी तबलीग कयां, दीन जा अहकाम ॿुधायां ऐं उनखे इहा तालीम ॾियां त जेको तूं तरीक़ो इख़्तियार कयो आहे इहो 100% ग़लति आहे। त इहो तबलीग ऐं सोहबत में, दोस्ती जे मियार में फ़र्क़ु आहे। त मां बयानु करे रहियो हुयमि त दीन इस्लाम में जेको दोस्ती जो मियार आहे, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो, अर-रजुलु अला दीन खलीलिही फलयंजुर अहदुकुम मन युखालिल। इंसान जेको हूंदो आहे उहो पंहिंजे दोस्त जे दीन ते हूंदो आहे। पोइ तव्हां मां हर हिकु खे गौर ऐं फ़िक्र करणु घुरिजे, तवजो करणु घुरिजे। जॾहिं दोस्ती इख़्तियार करण जो उनजो इरादो आहे त पोइ गौर ऐं फ़िक्र करणु घुरिजे त हू कंहिंखे पंहिंजो दोस्त बणाए रहियो आहे। यानी सादनि लफ़्ज़नि में इन जो मतिलबु, मफ़हूम ऐं मक़सदु हीअ आहे, दीन इस्लाम जी तालीमात जे अंदरि शरीयत मुतहरा क़ुरान और सुन्नत जे पेश नज़र दोस्ती दीन ही जो नालो आहे। दोस्ती दीन ही जो नालो आहे। इन जे करे जॾहिं इंसान दोस्ती करे न, त पोइ दोस्ती जे लाइ उनखे केतिरे क़दर जांच पड़ताल करणी आहे, ऐं उनखां बाद उनखे कंहिंसां दोस्ती जो रिश्तो क़ाइमु करिणो आहे। इहो मामिलो एतिरो ई अहम आहे जेतिरो हिकु इंसान जे लाइ दीन खे क़बूल करण जो मामिलो हूंदो आहे। कंहिंजी दोस्ती खे क़ाइमु रखणु, इख़्तियार करणु, दोस्ती जी बुनियाद रखणु, इहो मामिलो एतिरो ई अहम आहे जेतिरो अहम कंहिं दीन खे क़बूल करणु हूंदो आहे। यानी इंसान हिकु दीन क़बूल करे रहियो आहे, कोई बि हुजे, उहो ही सोचे रहियो हूंदो आहे त मां इन दीन में दाख़िल थी रहियो आहियां, ऐं इन दीन जा जेके तक़ाज़ा आहिनि छा मां पूरा करे सघंदमि या न करे सघंदमि, ऐं इन दीन जा कहिड़ा कहिड़ा तक़ाज़ा आहिनि जेके मूंखे पूरी ज़िंदगी जे हर साह जे अंदरि पेश नज़र रखणा आहिनि। त जहिड़े तरीक़े सां दीन इंसान खां दूर न थी सघंदो, यानी इंसान खे दीन सां गॾु रही करे पंहिंजी पूरी ज़िंदगी गुज़ारणी हूंदी आहे, अहिड़े तरीक़े सां दोस्ती जो बि इहातो आहे, दोस्ती जो बि दायरा कार आहे। त जॾहिं इंसान दोस्ती सां वाबस्ता थी वेंदो आहे, दोस्ती इंसां चिमटजी वेंदी आहे, दोस्ती जो इंसां तालुक़ थी वेंदो आहे, त पोइ उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे ॾींहुं राति हर घड़ी हर साथ इन दोस्ती जो इंसान ते गहरो असर पवंदो आहे।
इन दोस्ती जी दोस्ती जो हर वक़्त एक असर होंदो आहे। इन जे करे कुरान जी तालीमात साम्हूं रखणी आहे, कुरान सुन्नत जी तालीमात साम्हूं रखणी आहे। ये ना आहे जो दोस्ती जे लाइ बस इन्ही म्यार के इन्ही बुनियाद के साम्हूं रखियो वञे त रस्ते तां घुमी रहिया आहियूं, सरे राह कोई शख़्स मिली वियो, हुन सां मुलाक़ात थी थोरी गुफ़्तगू थी ऐं पहिरीं गुफ़्तगू में दोस्ती जी बुनियाद रखिजी वई। बल्कि दीन इस्लाम रसूलुल्लाह जो फरमान चवे तो फल यंदुर अहदुकुम मन युखालिल, जॾहिं दोस्ती जो इरादो आहे त जंहिंसां दोस्ती करे रहिया आहियो उनखे बार बार ॾिसो, उनमें बार बार गौर फ़िक्र करियो। जॾहिं उन सां दोस्ती रखण जो म्यार क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ आहे त पोइ दोस्ती जी बुनियाद रखी वञे, पोइ दोस्ती रखे। इन सिलसिले में हिकु हदीस पाक सही बुखारी शरीफ में, बल्कि काफ़ी अहादीस इन मौजू जे हवाले सां आहिनि। किताबुल आदाब में बाबु अलामात हुब्बिल्लाह, यानी अल्लाह ताला सां मोहब्बत करण जूं जेके निशानियूं आहिनि उन बाब में इहे अहादीस बयानु थियल आहिनि। अल मरउ मअ मन अहब्बा, अल्लाहु अकबर। दोस्ती जे हवाले सां हर हिकु खे सोचणु घुरिजे। सही बुखारी में इन सिलसिले में 4 हदीसां मां बयानु कंदो आहियां, गॾु आहिनि 4 हदीसां। एक हदीस मुतलक आहे, हुज़ूर जो फरमान है सय्यदुना अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु का रिवायत है। अन अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अल मरउ मअ मन अहब्बा। हज़रत सय्यदुना अब्दुल्लाह बिन मसऊद फरमाइनि था त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जब इरशाद फरमायो, इंसान बरोज़ क़यामत उन इंसान सां गॾु हूंदो जंहिंसां हू दुनिया में मोहब्बत कंदो। ऐं इन खां अगली हदीस में हज़रत सय्यदुना अब्दुल्लाह बिन मसऊद का रिवायत आहे, लेकिन उनमें हिकु सुवाल आहे, उनमें मज़ीद तफ़सील आहे। क़ाल अब्दुल्लाह इब्न मसऊद जा रजुल इला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत सय्यदना अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में एक शख़्स आयो ऐं अर्ज़ कई, या रसूल अल्लाह कैफ़ तक़ूलु फ़ी रजुलिन अहब्ब क़ौमन वलम यलहक़ बिहिम। या रसूल अल्लाह तव्हां उन शख़्स जे बारे में छा था चओ जेको शख़्स के क़ौम सां मोहब्बत रखे थो लेकिन अञा उन क़ौम सां मिलियो नाहे। यानी कोई शख़्स काफ़रनि सां मोहब्बत थो रखे, यहूद नसारा सां मोहब्बत थो रखे लेकिन मिलियो नाहे। या ॿिए मफ़हूम में अल्लाह वारनि सां नेक माण्हुनि सां मोहब्बत थो रखे, ग़ौसे पाक सां मोहब्बत थो रखे, दाता अली हजवेरी सां मोहब्बत थो रखे, या अहिड़नि अल्लाह वारनि सां मोहब्बत थो रखे जंहिंसां उन्हनि जी मुलाक़ात नाहे थी, उन जे बारे में छा था चओ? ॿई मफ़हूम साम्हूं रख करे हुज़ूर नबी करीम इहे ई अल्फाज़ फरमाया, अल मरउ मअ मन हब्बा, जेको दुनिया में जंहिंसां मोहब्बत कंदो बरोज़ क़यामत उन सां गॾु हूंदो। अगली हदीस भी यही है, वो हज़रत अबू मूसा अशरी का सही बुखारी में, अन अबी मूसा रज़ियल्लाहु ताला अन्हु वक़ीला लिन्नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अर्रजुलु युहिब्बुल कौमा वलम्मा यलहक़ बिहिम। या रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम अबू मूसा अशरी फरमाइनि था त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में सुवाल कयो वियो त तव्हां उन शख़्स जे बारे में छा था चओ जेको कंहिंसां क़ौम सां मोहब्बत थो रखे लेकिन उन सां मिलियो नाहे। त नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो, अल मरउ मअ मन अहब्बा, जेको जंहिंसां मोहब्बत रखंदो दुनिया में बरोज़ क़यामत उन सां गॾु हूंदो। ऐं अगली हदीस सुभान अल्लाह हज़रत अनस बिन मालिक का रिवायत आहे, तरतीब बार अन अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु क़ाल इन्न रजुलन सअल नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम मता साअतु या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाता त हिकु शख़्स हुज़ूर जी बारगाह में सहाबी हुयो, उन नबी पाक का सवाल कयो, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत कॾहिं ईंदी? नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम उनखां पुछा कयो, मा आदत लहा,
क़यामत जो सवाल करण वारा इहो त ॿुधा तूं क़यामत जी छा तयारी कई आहे। उन साहब यादि कयो मा आदतु लहा मिन कसीर सलातिन वला सौम वला सदक़तिन, या रसूल अल्लाह घणो नमाज़ूं पढ़ी करे, घणा रोज़ा रखी करे, घणा सदका तो ख़ैरात रखी करे, ख़ैरात करे मां क़यामत जी तयारी त नाहे कई, लेकिन वलाकिन्नी उहिब्बुल्लाह व रसूलहु, लेकिन मां अल्लाह जे रसूल सां महबत तो करियां। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उनके भी इहो जवाब ॾियो अंत मअ मन अहबब्त, तूं बरोज़ क़यामत उन सां ई गॾु हूंदे जंहिंसां तूं महबत तो करे। ऐं इहो बि ज़िमनन अर्ज़ु कंदो अलाए साहबी हुई, आजिज़ी हुई, जो जॾहिं साहबी हुज़ूर जी बारगाह में ईंदा कॾहिं पंहिंजे अमल खे बयानु न कंदा हुआ त मां एॾा अमल कया आहिनि, बल्कि उन्हनि जी आजिज़ी इनकिसारी हूंदी। आम अल्लाह जो वली बि ईअं आमिल वॾो हुजे लेकिन न चवंदो त मां एॾा अमल तो करियां। इन ज़ुमरे में इन साहबी जो कौल या रसूल अल्लाह, मुंहिंजी बुनियाद, मुंहिंजी जेको भरोसो आहे अल्लाह उनजे रसूल ते आहे, पंहिंजे अमलनि ते न आहे। रब राज़ी त पोइ सभु राज़ी। बहरहाल इन हदीस पाक में ही बयान कयो वियो तमाम अहादीस में अल मरउ मअ मन अहब्बा, इंसान जेको जंहिंसां महबत कंदो आहे बरोज़ क़यामत उहो उन सां गॾु हूंदो। जेकॾहिं कोई इंसान जन्नती शख्स जी सोहबत चाहे तो जन्नत में त उनखे अॼु ई जन्नती शख्स सां महबत करणी हूंदी। जेकॾहिं चाहे तो त जहनमी दोज़खी सां मुंहिंजी मुलाक़ात थी वञे, उनजी मूंखे सोहबत नसीब थिए त पोइ उनखे दोज़खी इंसान सां महबत करणी हूंदी। त चवण जो मक़सदु ही जेको दोस्ती जो मियार, दोस्ती जी बुनियाद जेकी आहे ओतिरी बुलंद ऐं बाला अफ़ज़ल व आला हुजे जेतिरी जन्नती जो मियार बुलंद ऐं बाला ऐं अज़मत वारो आहे। ऐं इहे फ़रामी साम्हूं रखी करे असां मामलात तय कंदासीं, तमामु घणो फ़ाइदो थींदो। छो जो दोस्ती जेके आर्ज़ी समझी करे, हिकु दोस्ती खे आर्ज़ी समझी करे या उमूमी मामिलो समझी करे इंसान बग़ैर एहतियात जे क़ुरान और सुन्नत खां हटिजी करे कंहिंजी मोहब्बत ऐं उल्फत में गिरफ़्तार तो थी वञे, क़ुरान ऐं सुन्नत इनखे पसंदि नथो करे। छो? इन जे करे दोस्ती जी उहा ई हैसियत आहे जेकी दीन जी हैसियत आहे। दोस्ती जो उहो ई मियार आहे जेको दीन जो मियार आहे। इन जे करे जॾहिं दोस्ती कई वञे, क़ुरान सुन्नत असांखे रसूलुल्लाह जो फ़रमान ई बयान थो करे त इन मामलात खे, इन मियार खे सही तरीक़े सां साम्हूं रखियो वञे त मां जंहिंसां दोस्ती करे रहियो आहियां उन जो मियार, उन जी बुनियाद छा आहे। मां तक़वा जी बुनियाद ते तक़वा खे मियार बणाए करे नेकी के साम्हूं रखी करे इनके दोस्त बणाए रहियो आहियां, या इन जी बुराई के साम्हूं रखी करे इनके दोस्त बणाए रहियो आहियां। क़ुरान पाक में आहे सूरह ज़ुख़रुफ़ में 5वें सिपारे में अल्लाह तबारक व तआला फरमायो अल अखिल्लाउ यौमइदिन बादुहुम लिबादिन अदुव्वुन इल्लल मुत्तक़ीन। क़यामत वारे ॾींहुं अल अखिल्ला, वॾा वॾा गहरा दोस्त जंहिंजी बुनियाद, जंहिंजो मियार दीन इस्लाम तक़वा परहेज़गारी न हूंदी, तक़वा खां हटियल उन जी बुनियाद हूंदी, मियार हूंदी, अहिड़ा गहरा गहरा दोस्त क़ुरान तो बयान करे यौमइदिन बादुहुम लिबादिन अदुव्व, इहे बरोज़ क़यामत हिक ॿिए जा दुश्मन बणिजी वेंदा। इल्लल मुत्तक़ीन, हा जंहिंजी दोस्ती जी बुनियाद, जंहिंजे दोस्ती जो मियार तक़वा ऐं परहेज़गारी आहे त क़ुरान में अल्लाह ताला फरमायो इन्हनि, इहे जेके आहिनि जंहिंजी बुनियाद, जंहिंजो मियार दोस्ती जे वक़्तु बुराई न बल्कि तक़वा ऐं परहेज़गारी आहे, इहे उन ॾींहुं बि हिक ॿिए जा दोस्त हूंदा। उन ॾींहुं बि इल्लल मुत्तक़ीन, यानी क़यामत वारो ॾींहुं। अॼु जे ॾींहं ते त काफ़ी दोस्तियूं पाण में मिली वेंदियूं आहिनि, लेकिन उन ॾींहुं क़यामत वारे ॾींहुं छो जो तमामु दोस्तियूं जेके आहिनि मिटायूं वेंदियूं, मिटिजी वेंदियूं। सिर्फ़ु इन तक़वा वारी दोस्ती जेकी बुनियाद जो तक़वा आहे, जंहिंजो मियार तक़वा परहेज़गारी आहे, दीन इस्लाम आहे, क़ुरान सुन्नत आहे, इन जो माहौल आबाद हूंदो। ऐं तमामु उहे दोस्तियूं जंहिंजो बुनियाद, जंहिंजो मियार तक़वा ऐं परहेज़गारी न आहे,
वे तमाम जो तमाम दोस्तियों मिटायूं वेंदियूं ऐं जंहिंजी बुनियाद तक़वा परहेज़गारी दीन इस्लाम क़ुरान ऐं सुन्नत हुज़ूर जी महबत अल्लाह जी महबत आहे। इहा दोस्ती उन ॾींहुं बि आबाद हूंदी ऐं इन्ही दोस्ती जी उन ॾींहुं क़यामत वारे ॾींहुं हुकूमत ऐं राज हूंदो ऐं अल्लाह तबारक व तआला इन दोस्ती खे जीअं अॼु सिज ज़ाहिर आहे उन मैदान माशर में इन दोस्ती के जंहिंजो बुनियाद तक़वा परहेज़गारी दीन इस्लाम जे उसूलनि जे मुताबिक़ आहे चोॾहीं जे चंड वांगुरु ऐं ॾींहं जे वक़्तु जीअं सिज ईअं ज़ाहिर फरमाईंदो ऐं अहिड़नि दोस्तनि खे जंहिंजी बुनियाद तक़वा ऐं परहेज़गारी आहे रसूलुल्लाह जे फरमान जे मुताबिक़ अल्लाह तबारक व तआला क़यामत वारे ॾींहुं पंहिंजे साया रहमत में जॻह अता फरमाईंदो। रहमत वारे साए जॾहिं नफ़्सा नफ़्सी हूंदो अंधेरो ई अंधेरो हूंदो अल्लाह ताला अहिड़नि दोस्तनि खे पंहिंजे साया रहमत में जॻह अता फरमाईंदो। अल्लाह अज़ व जल खां दुआ आहे जेको कुझु बयानु कयमि त इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़ सादता फरमाए ऐं जेकॾहिं दौरान गुफ़्तगू मूंखां बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि अल्लाह ताला माफ़ फरमाए ऐं जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं उहे सुन्नतूं अदा करे वमा अलैया इल्लल बलागुल आओ उलमा से पूछ ले।